नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे पट्टीदन खां ख़बर ॾींदा हलूं त पट्टीदन वेझो कोट लालू थाणे जे हद ॻोठ हाजी समंदर खान शहर जे रवासिन सिटी प्रेस क्लब पहुची कोट लालू पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ मोहम्मद सफ़र शर, साजिद अली शर, इंसाफ़ अली शर ऐं इलाही बख़्श शर, सिकंदर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिननि चयो त कोट लालू पुलिस असां सां वॾो ज़ुल्म कयो। हिननि चयो त असांजी छोकिरी शाहिदा खे घरां अब्दुल गफ़ार शर, गुलशेर शर, साजिद शर, यूसी चेयरमैन मस्कूर शर अगवा करे विया आहिनि। कोट लालू पुलिस बासरनि खां 4 लाख रुपया वठी छोकिरी खे मुखालिफ़िन हवाले करे छॾियो। हिननि चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, पुलिस हाणे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रही। हिननि मुतालबो कंदे IG सिंध खां घुर कई आहे त कोट लालू पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ कोट लालू SHO प्यार अली जतोई ॿुधायो आहे त वाक़े छोकिरी शाहिदा धी मोहम्मद सफ़र शर असां वटि पहुती, जंहिं मैजिस्ट्रेट फैज़ गंज निज़ाम अल-दीन अञण साम्हूं बयानु ॾींदे नारी चयो त मां 4 महीना अॻु प्यार जो परिणो कयो आहे। मां घरां ख़ुशी सां निकिरी पंहिंजे मुड़ुसु अब्दुल गफ़ार शर सां हली वियसि। असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हिन वक़्तु वारिसनि जा वावेला अजाया आहिनि। छोकिरी असां वटि न पर पंहिंजे मुड़ुसु वटि आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।